पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त जामशुर में मुबैना कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। गुड फ़कीरदाद खोसो में जवाबदार इमाम अली खोसो घरवारी खे क़त्ल कयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त जामशुर में मुबैना कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। गुड फ़कीरदाद खोसो में जवाबदार इमाम अली खोसो घरवारी खे क़त्ल करे फ़रार थी वियो आहे। पुलिस लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे जामशुर मां अवां ताईं ख़बर पहुचाए रहिया आहियूं त मुबैना कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस सां नौजवान ज़ाल क़त्ल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं जामशुर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद। जी मां ॿुधाईंदो हलां त जामशुर भरिसां खाणोट पुलिस जे हद में जेका जवाबदार इमाम अली खोसो 25 वरनि जी पंहिंजी घरवारी खे मुबैना तौरु कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे ऐं जवाबदार गोलियूं हणण खां पोइ जेको आहे फ़रार थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची जेका मक़तूला औरत जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मुताबिक़ जवाबदार जेको आहे कार इल्ज़ाम हेठि जेका तोहमत हणी पंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो आहे ऐं औरत खे 3 गोलियूं लॻल आहिनि। वाक़े खां पोइ जवाबदार फ़रार थी वियो आहे जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।